बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़ज़ मेहमान साहबान ऐं अचल साथियो तक मौजूद साईं जे इन नावेल ते मेरी हिकिड़ी तकरीब अॻु बि थी चुकी हुई, दोस्तनि ताईं सांगड़ वारनि कई हुई, जंहिंमें बि दोस्तनि ॻाल्हायो हो ऐं सुठे नमूने सां तफ़सील सां ॻाल्हायो हो। हींअर बि ॻाल्हाई ॻोल्हा हले पई थी। मां सिर्फ़ु ॿी ॻाल्हि अर्ज़ु कंदुसि त हिन नावेल में सिर्फ़ु जेका नवाण आहे उहो हिकिड़ो बहस छिड़ियल आहे जंहिंखे असांखे सोचणु घुरिजे। छो त नावेल लिखिया पिया वञनि, सिंधी अदब में कहाणी लिखी पई वञनि, शायदि लिखी पई वञे। इहा हिकु नई बि ॻाल्हि कान्हे का, या त भई काड़ी अजीब ॻाल्हि बि कान्हे का। उहो कहाणियूं साॻियूं, किरदार साॻिया, सिर्फ़ु लफ़्ज़ नवां, सिर्फ़ु लोकेशन नयूं, सिर्फ़ु लिखंदड़ नओं आहे, उहो साम्हूं ईंदी थी वञे। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे जेका अॻु मां सिंधी अदब में बि बहस थियो हो त सुहिणी मेहार जे हवाले सां हिकिड़ो बहस थियो हो, त हिते बि मां मुख़्तसर ॻाल्हाईंदो आहियां त हिकिड़ो तरह बहस थियो आहे। उहो इहा त हिकिड़ी फ़र्द जी कमिटमेंट आहे, हिकिड़ी वाबस्तगी आहे कंहिं काज़ सां, कंहिं मक़सद सां। ॿी वरी जेका इंसानी जी ख़्वाहिशूं जेके विखरियल आहिनि, जेके छुड़वाग आहिनि, जंहिंमें अॼु असांजे अख़बारूं सॼियूं भरियूं पियूं आहिनि कारोकारीअ ते, सॼियूं जेको सो घरां भॼे थी वञनि, कई मुखी पोइ उन्हनि जा कई सबब थी सघंदा आहिनि। प्यार बि थी सघे थो, बुख बेरोज़गारी बि थी सघे थी, के ॿिया सबब बि थी सघनि था, छो त समाज सॼो अणबराबरी वारो समाज आहे, उन्हनि में इहो थी सघे। पर हिकिड़ो माण्हू जेको कहाणी जे हिन नावेल या कहाणी जेको न मुख़्तसिर आहे, पर ॾाढो जामे ऐं ॻूढ़ो आहे। हिननि जी गहराई में जेकॾहिं वञिजे त सिर्फ़ु मोखी ऐं उन टीचर जी ॻाल्हि न आहे, पर थर में या उन्हनि ज़ुल्मनि जो बि शिकार कयो थो वञे जेके असां वटि अरब सगोरा जिन जो तमामु असां मुक़ररु खे सम्झंदा आहियूं, त उहे अची करे असांजे महसूम ग़रीब माण्हुनि जे गुरबत ऐं उन जी महसूमियत मां जेके नाजाइज़ फ़ाइदो वठनि था, त उन्हनि जो बि हिन में ज़िक्र आहे। उन खां पोइ जेका बुख बेरोज़गारी जे करे जेका बि हिन में ॻाल्हि लिखी वई आहे, उहा तमामु हिसास ऐं चुभंदड़ आहे। अमर तमामु हिसास ऐं महसूम शख़्सियत आहे। हुन नेचर ते बि किताब लिखिया आहिनि, कहाणी बि लिखियूं आहिनि, कालम बि लिखिया आहिनि। हीअ नावेल हिकिड़ो लिखी करे हिकु पिछल ऐं गंदे हिकिड़े समाज में हिकु पथर उछलियो आहे। त असां वटि जेके बि मसाला आहिनि उन्हनि खे सोचियो वञे, उन्हनि खे कलम यूनिवर्सिटी में इहो त बहस सुठो थो वञे त बाबा 20-24 सालनि जी थी वञे या न थी, पर कॾहिं बि यूनिवर्सिटी जे सोशलॉजी डिपार्टमेंट ते उन्हनि ते बहस न उठायो आहे त असांजे समाज में जेके अणबराबरियूं आहिनि, या जेके इहे समाजी या जेके उन्हनि ते का कॉन्फ्रेंस थिए, या उन्हनि ते को बहस थिए, या असांजे उस्तादनि खे इहो टास्क ॾिनो वञे त ऑर्गेनाइज़ेशन तरक़ी कई वञे, इहे कथई असांजे स्कूलनि में या कॉलेजनि में तइलीम जे हवाले सां। छो त हीअ जेको नावेल आहे सो हिकिड़ो तइलीम जे हवाले सां आहे। मां त ईअं सम्झां थो त जेके असांजा तइलीमी इदारनि जा कॉलेज आहिनि, प्रोफेशनल जीअं एलिमेंट्री कॉलेज आहिनि या BEd कॉलेज आहिनि, उन्हनि में ही सिलेबस जे नालो लिखियो वञे त हिकु उस्ताद जी जेका पंहिंजी तइलीम सां, पंहिंजे इदारे सां जेका कमिटमेंट आहे, उन ते हिन ते ॻाल्हायो वञे ऐं सिलेबस में हुअणु घुरिजे। पर हीउ समाज त अणबराबरी वारो आहे। मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती तजुर्बो आहे, जेको जेतिरो पढ़ियल आहे न, जेको जेतिरो बि वॾो ऊचो माण्हू आहे न, उहो ओतिरी नंढड़ी ज़हनियत रखे, उन में ओतिरियूं अनाऊं तमामु घणियूं आहिनि। जेकर असां उन्हनि ते ॻाल्हायूं त भई यूनिवर्सिटी में का तहक़ीक़ कान थी थिए, यूनिवर्सिटी में शागिर्दनि सां जेको उस्ताद कहिड़ो रवैयो रखे थो, त मां सम्झां थो त आपा वेठी आहे त घणा चिड़ी पवंदा। अॼुकल्ह इहे जेको बहस हले पियो थो, इहो बि इन जो हिकिड़ो सबबु आहे त असांजे प्राइमरी तइलीम खां वठी यूनिवर्सिटी जी तइलीम ताईं इन्हनि सभिनी शख़्सनि जा इहे असर आहिनि, इहे अनाउनि जा असर आहिनि, इहे अणबराबरियुनि जा असर आहिनि, उन्हनि खे छुयो वञे। साईं संजराणी साहिबु ॾाढी सुठी ॻाल्हियूं कयूं, तमामु सुठो ॻाल्हायूं, उसूलनि जी ॻाल्हि कई। मूंखे हिकिड़ो शख़्स यादि अची वियो, ॾाढो प्यारो कुर्ब वारो, साईं ज़फ़र साईं। उन जा इहे उसूल हूंदा हुआ त बाबा जेको सिंध जे काज़ तां, जेको पंहिंजे उसूलनि तां किरी वञे, उनखे हथु न ॾियो, उनखे सलाम न कयो, उन्हनि सां उथणु वेहणु छॾे ॾियो, बाइकाट कयो। साईं संजराणी साहिब जी उहा ॻाल्हि कई त जेकॾहिं तइलीमी काज़ सां जेको असांजी बुनियादु आहे, उन्हनि सां जेकॾहिं कंहिंजी कमिटमेंट न आहे, कंहिंजी का सचाई न आहे, कि सही नमूने सां नथो पढ़ाए, त असां सोशल बाइकाट छो नथा कयूं।
पर असां मजबूर आहियूं, छाकाणि त अक्सरियत राय जेका आहे असांजे ख़िलाफ़ु आहे। ॻाल्हायूं नावेल ते, ॻाल्हियूं घणियूं आहिनि त आगा सलीम जा नावेल या कहाणियूं या नांदड़ा नावेल जीअं ऊंदाही धरती रोशन अथई, वरी पहिरीं कहाणी आहे त सारंग जा हथ कपिया था, यानी हुननि जो जेके तख़लीक़ी क़ुवत खे रोकियो। हिते बि इहा ॻाल्हि आहे जेकॾहिं हमीर पंहिंजे इंसानी ख़्वाहिशुनि जी तकमील लाइ कुझु करे हा त शायदि तकलीफ़ रुकिजी वञे हा, शायदि जेका बुनियादी ॻाल्हि हुई सा रुकिजी वञे हा। अमर साहिबु उन शइ खे चुनी कयो आहे त फ़र्द जी कमिटमेंट जेका आहे, जेका वाबस्तगी आहे पंहिंजे काज़ सां, मक़सद सां ज़िंदा रखी, माना रवायती नावेल न आहे। उन खां पोइ सिंध में मूंखे हमेशह हिकिड़ा अंबर जे नाले सां वणंदा आहिनि, अमर जलील तमामु सुठो राइटर, तमामु मुंहिंजो पसंदि हुयो। अमर सिंधु तमामु ख़ूबसूरत राइटर, ख़ुसूसन हुन कालम जे निकाह सां तमामु हिसास मौजूदु लिखणु आहे। ॿियो अमर लिगानी, पहिरियों हुन किताब मूं पढ़ियो सिंध में सम्झ रहे त नेचर सां जेका हुनजी फितरत जेका हुन सां मुहबत जेका आहे उहा हिकिड़ी इंतिहा। नंढड़े हिकिड़े पखी जी बि ॻाल्हि करे थो, हिकिड़े नंढड़े जीत जी बि ॻाल्हि करे थो, पर खून ख़वार जानवर जेको बाग़ू आहे, जेको इंसान खे हड़प करे थो वञे, उन्हनि जी ज़िंदगीअ जे लाइ हुनखे वञिणो आहे, हुन जे लाइ हुनखे परेशानी आहे त इन जो बि नसुल सिंध में ख़तमु थी थो वञे। इहो बि सिंध जो असांजो हिसो आहे, क़ौमी हिसो। त उन ते हुन किताब लिखी करे, उन ते हुन मज़मून लिखी करे असांखे हिकिड़ो असांजे ज़मीर खे जाॻाइण जी कोशिशि कई। हिन में बि इहा ॻाल्हि आहे त जेका तइलीम जे हवाले सां हिकिड़ो उस्तादु आयो आहे, उहो तमामु सादो सूदो आहे, कंहिं बि तनज़ीम सां वाबस्ता न आहे, कंहिं बि काज़, कंहिं बि नज़रिए सां, कंहिं बि शइ सां हुनजी तालीम, पर हुनजो तालीम सिर्फ़ु पढ़णु ऐं पढ़ाइण सां आहे। पाण पढ़े थो, पाण वधे थो ऐं पढ़ाइण सां, ऐं तइलीम खे ई हू बुनियादु बनाए हिन समाज जी तब्दीलीअ जो बुनियादु विझे थो त तइलीम ई आहे जेका तब्दीली आहे। ऐं मां सम्झां थो त हीअ नावेल हिकु शाहकार नावेल आहे। हिते तमामु सुठा सिंधियत जी संगत जा या उस्ताद वेठा आहिनि, त हिन शइ खे इहो हिकिड़ो बहस ठाहियो वञे त जेका फ़र्द जी यानी इनफ़रादी हिकिड़ो मुफ़ाद हूंदा आहिनि, ॿिया इज्तमाही मुफ़ाद हूंदा आहिनि। इनफ़रादी मुफ़ाद वधीक अहम आहिनि या इज्तमाही मुफ़ाद अहम आहिनि। मां सम्झां थो त जेका फ़र्द जी कमिटमेंट हितां खां धरती खां मथे शुरू थिए थी, उहा इनफ़रादी न बल्कि इज्तमाही मुफ़ाद जी ॻाल्हि आहे। त इनफ़रादी खे तरक़ियो वञे, इज्तमाहियत इहा ई आहे त तइलीम ते, असांजे इदारनि ते, असांजे किरदारनि ते इहो ॻाल्हायो वञे, सोचियो वञे। हीउ नावेल हिकु तमामु सुठो बहस छेड़े थो, जेकॾहिं हिनखे बहस हेठां थो वञे त, ऐं ख़ुसूसन तइलीम जो। तव्हां सभिनी जी महिरबानी।